अस्सलाम वालेकुम गरीब संगत, मां तव्हांजो दोस्त माशूक बलोच तव्हांखे अॼु मां मुबारकबाद ॾियां पियो थो त अॼु असां छड़नि जे लॉन्ग मार्च ते निकिता आहियूं ऐं हितां कराची खां असांजो सफ़र आहे लाड़काणे ताईं। ऐं तव्हां दोस्तनि खे जेको आहे सो ज्वाइन करण जो जेको सो रिक्वेस्ट पिया था कयूं। ऐं गाॾी बि असांजो हिकिड़ो दोस्त काए आयो असांखे छड़ा इताद में ज्वाइन कयो आहे, निसार अहमद बुरड़े साहब, इहो बि असांजे छड़ा इताद में शामिल आहे। ऐं ॿियो असांजो साईं जेको गाॾी पंहिंजी काए आहे वॾे भाउ जी नूर अहमद चांडियो साहब, वॾे भाउ जी गाॾी काए आयो आहे। ॿियो असांजो साईं, हिकिड़ो मिंट मां तव्हांखे ॾेखारियां पियो थो, असांजो उस्ताद अजीब जेको गाॾी काए आयो आहे। इहो असां चारई दोस्त, काफ़ी ॿ टे दोस्त पोयां बि वेठा आहिनि। हींअर असां छड़नि जे लॉन्ग मार्च में निकिरी पिया आहियूं कराची खां। सो तव्हां दोस्तनि खे सभिनीनि खे रिक्वेस्ट आहे त जेतिरो थी सघे छड़ा हितां ज्वाइन कयो ताकी असां छड़नि खे हक़ वठी ॾियूं ऐं छड़नि जे हक़ में आवाज़ बुलंद करे सघूं। इनशाला हाणे इलेक्शन बि वेझे आहिनि, इलेक्शन बि अचनि पिया था, उन में भला हल्को फुल्को असां छड़नि जो जेको सो सीट असांखे नथी मिले, भला असां मुतालबो त करे था सघूं त बाबा असां छड़नि जे बारे में को बिल पास कयो त असां बि जेको सो तव्हांखे वाउटर तव्हांजा हूं वाउट ॾेई सघंदासीं। बाक़ी ईअं त असां रुली वेंदासीं। साईं निसार भाई, तव्हां छा था चओ? तव्हां छड़ा हितां ज्वाइन करे ख़ुशि आहियो? बिल्कुलु ख़ुशि आहियूं। ॿियो हाणे बसि हले नथो, मिड़े आवाज़ त उथारियूं पंहिंजो। हा बिल्कुलु, हे बि भाउ असां छड़ो आहे, हिन बि ॾाढियूं तकलीफ़ूं काटियूं आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि तव्हांखे संगत ॿुधाईंदा हलूं त हींअर हिन वक़्तु किथे पहुता आहियूं निसार भाई? त हींअर हाईवे ते ई आहियूं, DH सुपर हाईवे DH हींअर क्रॉस कयो आहे असां। हींअर लाड़काणे तरफ़ असांजी रैली जो सफ़र आहे। ऐं रैली में अलहमदुलिल्लाह तक़रीबन 7-8 ॼणा आहियूं असां, पोयां बि वेठा आहियूं 4 ॼणा अंदरि वेठा आहियूं। ऐं ॿी ॻाल्हि त असां गाॾी जेका काए आहे असांजो नूर भाई, असां उन में फोड़ी करे पेट्रोल भरायो आहे। पैसो न हुयो, ग़रीब आहियूं, हाणे साईं छा कंदासीं, मड़े कुझु गुज़र सफ़र। इहा बि भाउ जी वॾी महिरबानी आहे जेको गाॾी काए आयो आहे, जंहिंमें 3000 रुपया मां ॾिना, निसार भाई 4000, वॾी महिरबानी। चश्मो पातल त सफ़ा राकेट लांचर लॻो पियो आहे। निसार भाई खे जेको इन बि 4000 ॾिना आहिनि। ऐं असांजो भाउ जेको नूर अहमद चांडियो साहब, गाॾी मां त न भराईंदुमि। हे अधो चए पियो थो त बाबा मां गाॾी काए आयो आहियां वॾे भाउ जी, दुआ कयो वॾे भाउ खे ख़बर न पए, न त छड़ा हितां रस्ते में खसे वेंदो, पंधु निकिरी पवंदो छड़ा हितां। ऐं ॿियो वरी असांजो उस्ताद अजीब, जंहिंजो वॾियूं महिरबानियूं। इन चयो त बाबा मां पेट्रोल कोन भराईंदोसांव, बाक़ी लाइन ख़र्च में चांहियूं, सिगरेट, चांहियूं, बोतलां, हर शइ ठीकु तव्हांजो आहे। इहो बिल्कुलु असांजो उस्ताद अजीब ॾींदो। अजीब जी वॾी महिरबानी आहे। बसि आस्ते आस्ते चंदो करे। फ़िलहालु अमीर त न आहियूं असां छड़ा। पोयां छा कंदा? नारा पोयां नारा वारा आहिनि। सो हाणे हिकिड़ो असां नारो बि तव्हांखे हणी ॾेखारींदासीं। तव्हां दोस्त, असांजा दोस्त ज्वाइन कंदा हिन में। संगत खपे खपे ज़ाल खपे। उस्ताद तूं भला तोखे ज़ाल न खपे या? खपे ज़ाल खपे, खपे खपे ज़ाल खपे। छड़नि खे हक़ ॾियो, छड़नि खे हक़ ॾियो, ज़ाल ॾियो। बाबा हक़ वरी काथां ॾींदो यार? असां दोस्त नारा ई कोन हणंदा, लॻे थो छड़ा हितां हितां ई मोटड़ी पवंदी। हक़ बि ॾियणो, ज़ाल खपे। मरसूं ज़ाल गिनसूं। उस्ताद जी तूं भला चईं छो न तो नारो छो न तोड़ी? तोखे न खपे? तोखे ॿुधा खपे ज़ाल खपे बाबा। बाबा उस्ताद अजीब खे बि ज़ाल खपे। भाउ असां नारा, मां हिननि खे नारे लाइ तयार पे थो कयां। ऐं बिल्कुलु असां नारनि में बिल्कुलु हे असांजो छड़ो जेको निसार भाई आहे फिट आहे। ऐं लॻो बि ॾिस न जॉन सीना लॻो पियो आहे न, स्टाइल में हिननि में। असां ग़रीब संगत आहियूं, छा कयूं हाणे? भला पोयां ॻाढ़ा जोड़े वारा वेठा आहिनि, पोयां जेके नकाब पे वेठा आहिनि। संगत करे बि न सम्झो त मायूं आहिनि, हमरा ॻाढ़ा कपिड़ा पातल अथनि, इहो न सम्झो त मायूं असांखे ज्वाइन कयो वेठियूं न। तो इहे बि छड़ा आहिनि। हाणे संगत खे सभिनीनि खे जेको सो रिक्वेस्ट आहे त असांजे छड़ा इताद खे जेतिरो थी सघे घणो ज्वाइन कयो। ऐं लाड़काणे में असांजो छड़ा इताद जी मीटिंग काथे आहे नूर भाई? दादू केनाल ते जेको तो असांजी पाणी बि न आहे हुन में। हिन टाइम ते पाणी लाइ बि थोरो घणो तबसरो थींदो। हाणे असां नूर भाई इहो मुतालबो कयो आहे त असां दादू केनाल जे भरिसां उते एहतजाज रिकॉर्ड कराईंदासीं।
ऐं मुतालबो कंदासीं त जेकॾहिं असां छड़नि खे परणाईंदव कोन दादू केनाल में टपो ॾींदासीं पोइ पाणी त कोन्हे त गप में खणी लेटंदासीं ॿियो छा कंदासीं भला गप में लेटी ॿाहिरि निकिरे मीडिया जे साम्हूं वीडियो भरींदासीं चवंदासीं बाबा हे छड़ा असां लेटिया आहियूं गप में बाक़ी मरदासीं कोन असांखे ख़बर आहे पाणी हूंदो त असां मरदासीं साईं तव्हां छा था चयो भला इहो सफ़ा ट्रक जे सूंड जो चश्मो पातल अथव कुझु ॻाल्हायो बि त सही तव्हां हालात पंहिंजो इतिजाज रखंदासीं दादू केनाल ते हली पंहिंजो छड़नि जो पंहिंजो आवाज़ बुलंद कंदासीं कोशिशि कंदासीं पोइ हाणे कामयाबी अलाह ॾींदो बस वो संगत अल्लाह इंशाल्लाह कामयाबी हूंदासीं बस दुआउनि में यादि रखिजो ऐं जेतिरो थी सघे छड़ा इताद ज्वाइन कयो ऐं छड़नि खे साथ ॾियो तव्हां दोस्तनि जे साथ जी ज़रूरत आहे ॿाहिरनि जी असां छड़ा पंहिंजे साल वठी सघूं अब्बा ठीकु आहे हाणे अधो नूर चए थो हाणे वॼाई त मुंहिंजो दिलि सफ़ा बंदि पियो थो थिए छो जो गाॾी काए आयो आहे साईं हाणे टरड़ो त हूंदो न साईं असां ग़रीब आहियूं उहो मौला ख़ैरु कंदो रब साईं सॼी संगत ख़ुशि हुजो आबाद हुजो पंहिंजे पंहिंजे ख़र्चे ते ऐं मालिकनि खे रिक्वेस्ट आहे त बाबा जेॾीमहिल ज़ाल वठी ॾींदो इंशाल्लाह असां बि कमाइण शुरू कंदासीं तेसीं ताईं असां सुञा डर हूंदासीं त क़यामत ताईं सुञा डर हूंदासीं वरी महिरबानी लव यू छड़ा इतिहाद जिंदाबाद।